अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेकब न्यूज़ के प्रोग्राम ख़बर हकीकत में आऊँ आहियां अमा जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, 21 रमज़ान यौम शहादत मौला अली अलैहिस्सलाम के मौके ते आज़ादारनि जी रैली के मथां जेका पुलिस की तरफ़ां तशद्दुद लठबाज़ी थी, उन खां बाद में जो माहौल पुरतशद्दुद थियो, उन माहौल के दौरान शिया अगवान से एहसान शाह खे जो सिटी थाने ते गिरफ़्तार किया वो। उन खां बाद में जो माहौल पैदा थियो, उन खां बाद में जो यो छिकताण वारी सूरत हाल मुसलसल बरक़रार रही ज़िले जैकाबाद के अंदर। इन सूरत हाल के बारे में एक तरफ़ तो पुलिस जो मौक़िफ़ इहो आहे त कलम 174 लगल हो, जंहिंजे करे इहा कार्रवाई कई वई। पर जेका सूरत हाल जुड़ी उन खां पोइ हिन जेके हालात आहिनि उन मुतलिक़ असां वीडियो लिंक ते राब्तो कयो आहे शिया रहनुमा अलामा मक़सूद अली डुमकी साहब जन सां। आलम साहब, जेका सूरत हाल पैदा थी, पुलिस जो मौक़िफ़ आहे त 144 हो, तंहिंजे करे असां इहा कार्रवाई कई। जॾहिं त शिया रहनुमाउनि जो आज़ादारनि जो चवणु आहे त असांखे ज़िले इंतज़ामिया इन मस्जिद अली ताईं पहुचण जे लाइ हिकिड़ी इजाज़तनामो मिलियल हुयो। इन खां पोइ जेका सूरत हाल बणी, गिरफ़्तार थियूं, केसिस दाख़िल थिया, काफ़ी माण्हू जेको आहे त 23 माण्हू गिरफ़्तार आहिनि, त जॾहिं त 200 माण्हुनि जे मथां FIR लॉन्च थियल आहे। त इन अमल खे तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां शुक्रगुज़ार आहियां जेकब न्यूज़ जो, जंहिं हिकु अहम इशू जे मथां मूंखे गुफ़्तगू जे लाइ घुरायो आहे। साईं, गुज़ारिश इहा आहे त हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जी यादि में जेको जुलूस अज़ा आहे ऐं मजलिस अज़ा आहे, इहो इबादत आहे। ही को सियासी जुलूस न आहे जेको कंहिं कानून जे ज़ुमरे में अचे। जीअं नमाज़ पढ़णु इबादत आहे, जीअं रोज़ो रखणु इबादत आहे, तीअं अहले बैत पैगम्बर जो ज़िक्र करणु इबादत आहे। नबी सरदार जो फरमान आहे त ज़िक्र अलीन इबादतुन, अली अलैहिस्सलाम जो ज़िक्र करणु इबादत आहे। सो इबादत समझी करे असां हीउ जुलूस कढंदा आहियूं, मजलिस अज़ा मुनक़िद कंदा आहियूं। सिंध गवर्नमेंट खे ऐं पाकिस्तान जी हुकूमत खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त पाकिस्तान जे अंदरि जेके मुसलमान रहनि था, इबादत उनजो बुनियादी हक़ आहे जेको पाकिस्तान जो आइन असांखे इजाज़त ॾिए थो। जेसि ताईं मौजूदा सूरत हाल आहे, कोरोना वायरस खां बाद में असां मुकमल तौर ते गवर्नमेंट सां ताउन कयो। तोणे जो नमाज़नि जे मथां पाबंदी लॻी। नमाज़ जुमा में असां उन वक़्तु बि पंहिंजो इख़्तिलाफ़ी नुक़्ते नज़र ॾिनो, लेकिन असां चयोसीं त असां चाहियूं था त हिन वबा जे ख़िलाफ़ु जिदोजहद में असां मुकमल असांजो सहकार हुजे ऐं फ्रंट लाइन ते हुजूं। तव्हांजे इल्म में आहे त कुझु अरसो पहिरियां सदर ममलिकत जे तरफ़ां हिकु अहम गॾिजाणी रखी वई, जंहिंमें उलमाए किराम मौजूदु हुया। मजलिस वहदत मुस्लिमीन जो क़ाइद अल्लामा राजा नासिर अब्बास जाफ़री उन में मौजूदु हो, जंहिंमें उलमाए किराम जे मशवरे सां, डॉक्टरनि जे मशवरे सां हुकूमत जे तरफ़ां 20 नुक़्ता जेको आहे आमादा कया विया ऐं इहो चयो वियो त इन 20 नुक़्तनि जी रोशनी में अवां को बि मज़हबी गॾिजाणी करे सघो था, नमाज़ क़ाइमु करे सघो था, जुमे जो इज्तिमा करे सघो था, या अहले सुन्नत भाइरनि जे लाइ तरावी जी नमाज़ जी इजाज़त ॾिनी वई। ऐं उन ई मौक़े ते मजलिस इमाम अली अलैहिस्सलाम ऐं जेको यौम अली जा जुलूस आहिनि उन जी इजाज़त ॾिनी वई। तव्हांजो चवणु इहो आहे, अलामा साहब माफ़ कजो, तव्हांजो चवणु इहो आहे त माना मौला अली जा जेके यौम अली जे ॾे मल्हाइण लाइ तव्हां चओ था तव्हांखे सदर पाकिस्तान जी जेका उन गॾिजाणी में जेके SOPs तयारु थिया त उन में तव्हांखे इन जी इजाज़त मिलियल हुई? जी बिल्कुलु, बाक़ाइदा तौर ते उते इहो डिस्कस बि थियो ऐं सदर ममलिकत इन शइ जी वज़ाहत कई त हीउ जेको SOP आहे इहो जीअं बाक़ी सभिनी इज्तिमात लाइ आहे, तीअं यौम अली अलैहिस्सलाम जा जेके प्रोग्राम आहिनि उन जे हवाले सां बि आहे। अलामा साहब, जॾहिं त सिंध हुकूमत जो चवणु इहो आहे त असां 144 जे करे इहे जेके कार्रवायूं कयूं आहिनि, इहे केसिस दाख़िल थिया आहिनि, जॾहिं त शिया अॻुवाणनि असांखां कोई बि लिखत में कुझु कोन वरितो, जंहिं करे इहा पुलिस कार्रवाई कई आहे। तव्हांजो मौक़िफ़ हिन में छा बीहे थो? साईं, पहिरीं ॻाल्हि त ही इबादत आहे ऐं हर साल मुनक़िद थींदा आहिनि मजलिस अज़ा, जुलूस अज़ा। जीअं असां नमाज़ जुमा जे लाइ कंहिं परमिशन जा मोहताज न आहियूं, नमाज़ जमायत जे लाइ कंहिं परमिशन जा मोहताज न आहियूं। असांजो मज़हबी फ़र्ज़ु आहे, असांजी इबादत आहे, असांजो आइनी क़ानूनी हक़ आहे त असां कॾहिं बि अज़ादारी ऐं जुलूस अज़ा खे परमिशन जो मोहताज नथा सम्झूं। हुकूमत जी मर्ज़ी जेकी हू कार्रवाई करे थी उहो उन जो अख़्तियार आहे, लेकिन मां इहो सम्झां थो त असांजो क़ानूनी, असांजो आइनी, असांजो जमहूरी हक़ आहे। ऐं हीउ जुलूस अज़ा को अॼु जो निकिरंदड़ न आहे, सदियुनि खां निकिरे थो ऐं पूरी दुनिया में निकिरे थो ऐं पूरे पाकिस्तान में हीउ जुलूस निकिता आहिनि। इहो ई तव्हांखे मालूम करणु चाहियां थो त इहे अहिड़े क़िस्म जा जुलूस
सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में बि निकिता आहिनि या मुल्क जे ॿियनि सूबनि में या ख़ुसूसी जेको आहे त जी कोयटा में तमामु घणी जेको आहे कम्यूनिटी हज़ार कम्यूनिटी रहे थी, मतिलबु अहिड़े क़िस्म जा जेको आहे त इज्तिमा त इहे जुलूस निकिता आहिनि या सिर्फ़ु जैकबाद में ई निकितो, इन्हनि हिकिड़ो ॾोह कयो जंहिंजे मथां कार्रवाई थी? पूरे मुल्क के अंदर से ही आज़ादारी जा जुलूस निकता है। इस्लामाबाद में जुलूस निकतो है, लाहौर में जुलूस निकतो है, कोयटा के अंदर हज़ारा टाउन में जुलूस निकतो है, प्रिंस रोड ते गुजरियल रात जो जुलूस अलमदार रोड का थींदो, प्रिंस रोड, लियाकत बाज़ार, कहीं भी किस्म जी पूरे मुल्क में कहीं जगह ते का लाठी चार्ज नहीं तो कहीं जगह ते इहो जेको है पुलिस कदम ना कयो जेको जैकाबाद के अंदर SSP साहब कदम खयो है। मां समझा तो त इंतहाई हिकिड़ो अफ़सोसनाक कदम खयो वियो आहे। तव्हां ॾिसो त आज़ादारी इबादत आहे ऐं माण्हू पंहिंजी इबादत में मसरूफ़ आहिनि, जज़्बाती कैफ़ियत आहे। कराची असांजो दारुल हुकूमत आहे सिंध जो, उते सुबुह जो जुलूस निकितो आहे, 21 रमज़ान जी सुबुह जो जुलूस निकितो आहे, केतिरा ई कलाक रोडनि जे मथां आज़ादार रहिया आहिनि, हज़ारनि जी तादाद में आज़ादार उनमें शरीक थिया आहिनि। ठीकु आहे, SOP जेकी गवर्नमेंट चई उहा SOP ते अमल दरामद कयो वियो आहे। हैदराबाद में जुलूस निकितो आहे। ॾिसो त ही जैकाबाद को अलॻि जज़ीरो त नाहे, हिन मुल्क जो हिकिड़ो ज़िलो आहे। जॾहिं इस्लामाबाद में जुलूस निकिरे थो ऐं इंतज़ामिया उनमें कंहिं बि क़िस्म जो जेको आहे रुकावट नथी विझे, लाहौर में निकिरे थो, तव्हांजी नज़र में अगरि गैर क़ानूनी हुयो तव्हां खणी FIR दर्ज कयो आहे, असां इबादत समझी इनमें कंदासीं। अगरि इन जुर्म में असांखे FIR दर्ज कई वञे त असां इन जे लाइ पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झूं था, पंहिंजे लाइ फ़ख्र सम्झूं था। साईं हाणे FIR दर्ज थी वई, काफ़ी जेको आहे त माण्हू गिरफ़्तार बि आहिनि, जीअं सही एहसान अली शाह बि गिरफ़्तार आहे, उन सां गॾु काफ़ी आज़ादार गिरफ़्तार आहिनि, जेल मोकिलिया विया आहिनि। हाणे इहे माण्हुनि जी गिरफ़्तारी खां बाद में तव्हांजी तरफ़ां लाहे अमल आइंदा जो छा हूंदो? मां सलाम पेश कयां थो पंहिंजे उन बहादुर हुसैनिन के जंहिं रुकावटूं हुजण जे बावजूद मज़लूम इमाम अली अलैहिस्सलाम जी आज़ादारी क़ाइमु कई। मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में FIR दर्ज थियूं आहिनि। असां क़ानूनी तौर ते वकला जी टीम तश्कील ॾिनी आहे ऐं पंहिंजे मुक़दमात के विढ़ण जे लाइ असां कोर्टनि जे अंदर भी इहो मौक़िफ़ अख़्तियार कंदासीं त हीअ असांजो आइनी हक़ आहे। पाकिस्तान जो कानून ऐं आइन मूंखे इजाज़त ॾिए थो इबादत करण जी। ही को सियासी जुलूस न है जेको 144 जे ज़ुमरे में अचे, ही को सियासी जुलूस न है जंहिंखे तव्हां लाठी चार्ज करे रोके सघो। ही इबादत आहे, अज़ीम इबादत आहे। 1400 साल जी तारीख़ गवाह है त असां हर मुश्किल तरीन हालात जे अंदर कुर्बानियूं ॾेई करे बि आज़ादारी के कायम रखियो, अहले बैत जे ज़िक्र के कायम रखियो। ऐं जैकाबाद जे अंदर भी जेकी सूरत हाल थी आहे, असां जा वकील जेको आहे अॼु बि कोर्ट में पेश थिया, जन बाक़ाइदा दलाइल ॾेई करे पंहिंजे जेके आज़ादार गिरफ़्तार आहिनि उन जी ज़मानत कराई आहे। मूंखे उम्मीद आहे त इंशाअल्लाह सूमर जे ॾींहुं ज़ामिन पेश थींदो ऐं असांजा सभु जेके असीर रहनुमा आहिनि उहे जेल खां आज़ाद थींदा। मां इहो सम्झां थो त सिंध हुकूमत जी ज़िम्मेदारी बणिजे थी, जेकी अवाम जी मुंतख़ब हुकूमत आहे, पाकिस्तान जी हुकूमत जी ज़िम्मेदारी बणिजे थी त उहो फौरी तौर ते इहे जेके केस आहिनि उनखे C क्लास में कढनि। इन केसनि जे हवाले सां जेको मुल्क जे अंदर इंतशार जी फ़िज़ा पैदा थी आहे उनखे रोकण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु किरोड़े आज़ादार हिन मुल्क जे अंदर इहो महसूस करे रहिया आहिनि त असां सां इंतहाई नाजाइज़ी थी आहे, असांजी मज़हबी इबादत जे मथां हमिलो कयो वियो आहे, असांजे मज़हब जी तौहीन कई वई आहे, असांजे आज़ादारी जी तौहीन कई वई आहे। मां शदीद गम ऐं गुस्से जी कैफ़ियत में आहियां। जी जेका आहे मौक़िफ़ बजाए मक़सदु इहो आहे त हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल बणी आहे, मुंहिंजो आख़िरी सवाल तव्हां खां इहो आहे त हिन वक़्तु तव्हां अवाम खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव? मां पूरी क़ौम खे इहो चवणु चाहींदुसि उहे तयारु रहनि। असां इंतज़ार में आहियूं। असां सां इहो साईं नासिर हुसैन शाह मुसलसल राब्ते में रहियो, उन पॉजिटिव किरदारु अदा कयो। मीर एजाज़ ख़ान राब्ते में रहियो, उनजो शहर आहे। शिकारपुर जे हवाले सां उतां जो इम्तियाज़ शेख साहब उन तमामु पॉजिटिव किरदारु अदा कयो मामलात खे सुलझाइण जे लाइ। मां सम्झां थो त जेको सिंध हुकूमत वाइदो कयो आहे, हीउ केस वापसि वरिता वेंदा, अनक़रीब उनखे C क्लास में कढियो वेंदो। मां उमेद कयां थो त इन वाइदे ते अमल दरामद थींदो। हिन वक़्तु शदीद गम गुस्से जी कैफ़ियत आहे पूरे सिंध जे अंदर, पूरे मुल्क जे अंदर किरोड़े आज़ादार असांजे काल जा मुंतज़िर आहिनि। ऐं अगरि वाइदे ते अमल न कयो वियो, अगरि मामलात के बेहतर अंदाज़ में हल न कयो वियो हुकूमत जे तरफ़ां, त असां भरपूर एजिटेशन जी तरफ़ वञी रहिया आहियूं। असां मजबूर थी एजिटेशन जो रस्तो अख़्तियार कंदासीं। मां सम्झां थो जेके मुल्की हालात आहिनि उन जो तक़ाज़ो इहो आहे त हुकूमत बि पंहिंजी ज़िम्मेदारी खे सम्झे ऐं असां बि
भरपूर अंदाज में सब्र जो मुज़ाहिरो करे रहिया आहियूं ताकि जेको मुल्की हालात आहिनि उन जे पेश नज़र असां बेहतर अंदाज में मामलात के हल कयूं। मां जेकबा जी ज़िले इंतज़ामिया खां बि इहो उम्मीद रखां थो तो उहे इन सॼी सूरत हाल में सूरत हाल के बेहतर करण जी तरफ़ वेंदा। मूंखे ख़बर पई आहे त अॼु बि अज़ादारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अगरि इहो सिलसिलो इन अंदाज में जारी रहियो तो मां सम्झां थो असांजा जज़्बात मजरूह थींदा ऐं सूरत हाल वरी हिकु दफ़ो टेंशन जी तरफ़ वेंदी। वॾी महिरबानी अलामा साहब। महिरबानी से नाज़रीन, ही हुआ जमायत वहदतुल मुस्लिमीन जा मरकज़ी तर्जुमान अल्लामा मक़सूद अमन डोंगी साहब जिन पंहिंजे ख़्याल जो इज़हार कयो। असां ॿिए तरफ़ ज़िले जैकबा जी इंसामिया SSP साहब सां बि पिणु उनजो मौक़िफ़ हासिल करण लाइ बार बार राब्तो कयो, पर असां सां उहो राब्तो न थी सघियो। हिन वक़्तु असां जेको सूरत हाल जेका तव्हांजे साम्हूं पेश कईसीं या तव्हांजो वाॾो आहे, पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।